वरी थी शुरू कयां। लक्ष्मी चंद नाले हिकिड़ो सेठ दानी ऐं धर्मात्मा हो। उनखे 2 पुट ऐं 1 कन्या हुई। हुन पंहिंजे कन्या जो विवाह दूर देश में करायो हो। उनजा 2 पुट अञा नंढड़ा हुआ। सेठ लक्ष्मी चंद खे यज्ञ करण जो वीचार थियो। तंहिं करे ब्राह्मण खां मूर्त कढाए पंहिंजे 2 पुटनि खे पंहिंजे कन्या जे वठी अचण लाइ मोकिलियईं। 2 भाउर भेण जे घर पहुता ऐं हुनखे गॾिजी खाइण लाइ चयऊं, पर हुननि जे भेण खे टीजड़ी जो विर्त हो। ॿारनि खे कहिड़ी ख़बर विर्त जी। उन्हनि बाहि ॿारे भेण खे थाली ॾेखारे चयो त भेण ॾिस, ही चंड थी। रूपवती भाई जी थाली खे चंड सम्झी उन खे अर्ध ॾेई भोजन खाधो ऐं विर्त छोड़ियो। विर्त जे भंग थियण करे रूपवती जो पति ॻरी कंडा थी वियो। रूपवती पंहिंजे पति खे गोॾे ते सुम्हारे सॼो साल सांदीअ उनजी सेवा पूॼा कंदी रही। आख़िर वरी जॾहिं सावण जो महीनो आयो तॾहिं तीज जे उंदाईअ तिथि ते टीजड़ी जो विर्त रखी राति जो चंद्रमा खे कचे खीर में खंड विझी अर्ध ॾिनई। बचियल खीर मां ॾाक करे पति जे वात में विधाई ऐं हुनजो पति हिकदमि चाक चङो भलो थी वियो। जेको बि प्रेमी सचे निश्चय सां टीजड़ी जो विर्त रखी हीअ कथा प्रेम सां पढ़ंदो या ॿियनि खे ॿुधाईंदो, उन्हनि जा सभई मनोरथ सिद्ध थींदा। अन धन हुनजे घर में ईंदो, लक्ष्मी कंदी निवास। दुश्मन खिन में खई थी वेंदा, दुख देहीअ जो नास। सचे भाव ऐं सिक श्रद्धा सां रखंदो जो विश्वास। ॾुखड़ा ॾिसंदो होत न हरगिज़, रहंदसि मन न उदास। सभई बोलियो प्रेम सां टीजड़ी माता की जय। हिते टीजड़ी माता खे असीं ॿियो पूजा था कयूं कि सिबी जो सुहाग भाग बिल्कुलु ठीक तंदुरुस्त थी वञे।